घोटकी जे ॻोठ सोबतार खावड़ में माज़ूरनि जे आलमी ॾियारी जी मुनासिबत सां सेमिनार ख़ुसूसी माण्हुनि जे हक़नि लाइ अहम मुतालबा। घोटकी जे ॻोठ सोबतार खावड़ में माज़ूरनि जे आलमी ॾियारी जी मुनासिबत सां ख़ुसूसी माण्हुनि जे हक़नि खे उजागर करण लाइ हिकु सेमिनार मुनक़द कयो, जंहिं में ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि अबावड़ो, ॾहरकी, मीरपुर, माथेलो, ख़ानगढ़ शरीफ़ ऐं घोटकी मां वॾी तादाद में ख़ुसूसी माण्हुनि शिरकत कई। जिते केतिरनि ई मल्टीनेशनल कंपनी जा मनसूबा हलनि था, पर उन्हनि में ख़ुसूसी अफ़राद जी कोटा ते अमलदार अहमद सफ़ीर आहे, जेको इंतहाई अफ़सोस जोॻो अमल आहे। हुन चयो त ख़ुसूसी माण्हुनि खे सूबाई असेंबली, क़ौमी असेंबली, सेनेट में बि मख़सूस सीटूं ॾिनियूं वञनि थियूं त जीअं हू पंहिंजे मसइलनि खे क़ानून साज़ी जी सतह ते पाण पेश करे सघनि। मुक़र्रीन जो चवणु हो त बेनज़ीरी गमसपोर्ट प्रोग्राम, उछड़ ज़कात ऐं बैतुल माल जहिड़नि इदारनि में बि ख़ुसूसी फ़र्द नज़रअंदाज़ थी रहिया आहिनि, जंहिं जी मुकमल सुधार जी ज़रूरत आहे। शिरकत कंदड़ मुतालबो कयो त हर यूसी में ख़ुसूसी माण्हुनि लाइ हुनरी सिख्या जा मर्कज़ क़ाइमु कया वञनि त जीअं हू मुआशी तौर ते मज़बूत ऐं ख़ुदमुख्तियार बणिजी सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।